अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर किराल। तव्हांजा ठीक आहियो, ख़ैरियत सां आहियो। अॼु जीअं मां ऑफिस आयमि ऐं सिधो रूटीन इहो ई हूंदो आहे त ऑफिस ईंदा आहियूं, हुन खां पोइ मेकअप में वेंदा आहियूं, मेकअप कराईंदा आहियूं ऐं ज़ाहिर आहे असांजा जेके मेकअप आर्टिस्ट आहिनि मेकअप बि कंदा आहिनि, वरी उन्हनि सां गपशप बि कंदा आहियूं। त अॼु ईअं ॻाल्हियुनि में न मतिलबु पुराणे दौर जी ॻाल्हियूं यादि अची वियूं, उहे ई डिस्कस करणु शुरू करे छॾियोसीं। PTCL वारो दौरु यादि अची वियो ऐं उन में मां इहो ई सोचां पई त उहो जेको वक़्तु हूंदो हुयो न, ॾाढो मज़ेदार वक़्तु हूंदो हुयो। ऐं उन टाइम जेको आहे PTCL नई हिकिड़ी शइ असांखे मिली हुई। PTCL जी ॻाल्हि थी कयां। सो PTCL उन दौर में असांखे नई शइ मिली हुई। असां फ़ोन्स जेके आहिनि असां पंहिंजे कमरनि में खणी वेंदा हुआसीं ऐं रॉन्ग नंबर्स डायल कंदा हुआसीं, रॉन्ग नंबर्स ईंदा बि हुआ त उन्हनि खे तंग बि कंदा हुआसीं। सो इहे नंढपण में इहे शयूं सिर्फ़ु मां न पर हर कंहिं कयूं आहिनि। ऐं जॾहिं उहो वक़्तु यादि ईंदो आहे त अॼु सोचींदा आहियूं त अॼु मोबाइल जो दौरु आहे, मोबाइल फ़ोन्स अची विया आहिनि, असांजे हथ में मोबाइल्स आहिनि ऐं हाणे उहो इंट्रस्ट हिकिड़ो ख़तमु थी चुको आहे। हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, असां सर्फिंग कयूं था, यानी नंढे हूंदे वारी जेका हिकिड़ी शरारत हूंदी आहे उहा हाणे ख़तमु थी वई आहे। यानी अॼु बि जेकॾहिं उहो दौरु वापसि अची वञे, PTCL वारो उहो वक़्तु वापसि अची वञे ऐं उहे पुराणा रिश्ता वापसि जेकॾहिं अची वञूं त अॼु बि असां ॿार थी वेंदासीं। छो त इहे जेके शयूं आहिनि न असांखे ॻंढिनि थियूं, पंहिंजनि सां ॻंढिनि थियूं। मां हमेशह चवंदी आहियां मोबाइल असांखे जेको आहे हिकिड़ी वॾी ज़बरदस्त टेक्नोलॉजी असांजे हथ में आहे, वॾी इंफॉर्मेशन आहे असांजे हथ में। शायदि माण्हुनि टीवियूं घरनि मां कढी छॾियूं आहिनि या टीवियूं जेकॾहिं घरनि में आहिनि त कोई ॾिसे कोन थो, छो त तव्हांजे हथ में ऑलरेडी टीवी आहे, हिकिड़ो कंप्यूटर आहे, तव्हांजे हथ में सॼी टेक्नोलॉजी सॼी इंफॉर्मेशन तव्हांजे हथ में आहे, जस्ट ऑन योर फिंगर टिप्स। त असां सुम्हूं बि था त सर्फिंग वेठा था कयूं, जाॻूं बि था त सर्फिंग वेठा था कयूं, हिक ॿिए सां ॻाल्हायूं था तॾहिं बि सर्फिंग वेठा था कयूं। पर असां ॻाल्हायूं कोन था, असां वेठा आहियूं, हूंदे सूंदे बि न आहियूं। हिकिड़े ई ड्राइंग रूम में, हिकिड़े ई कमरे में, हिकिड़ी प्रेमिसिस में जॾहिं असां आहियूं तॾहिं बि गॾु न आहियूं, परे परे आहियूं। सो उहो वक़्तु मूंखे ॾाढो यादि पियो अचे अॼु, ऐं स्पेशली उहो वक़्तु जॾहिं मूंखे यादि आहे चङी तरह त मां, मुंहिंजी वॾी सिस्टर ऐं मुंहिंजो वॾो भाउ, असां राति जो PTCL फ़ोन कमरे में खणी कॉर्डलेस खणी करे ऐं असां रॉन्ग नंबर्स मिलाईंदा हुआसीं, अधु राति जो माण्हुनि खे तंग कंदा हुआसीं। ऐं उन खां पोइ जेको फजर जो टाइम थींदो हुयो, अबू जे उथण जो टाइम थींदो हुयो, पोइ मूंखे मुंहिंजी भेण चवंदी हाणे तूं जल्दी सां फ़ोन रखी आहे ऐं अबू उथियो आहे, हाणे दड़का मिलंदा। ऐं छो त सुबुह जो स्कूल लाइ देरि थी वेंदी, असां उथंदा ई कोन हुआसीं। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं अबू खे आइडिया थियो त हे बिल्स एॾा था अचनि ऐं इहे सभु शयूं थियनि थियूं, त पोइ उन खां पोइ अबू वन वे कराए छॾियो, मतिलबु नंबर जेको आहे न वन वे कराए छॾियो, जे असां कॉल न करे सघूं, कॉल्स असांजे अची सघनि। पर्सनल नंबर हिकिड़ो अम्मी अबू पंहिंजे कमरे में रखी छॾियो। त इहे यादूं आहिनि, इहे यादि ईंदियूं आहिनि अॼु बि। ऐं वरी तव्हांखे पाण खे बि यादि हूंदो त उन टाइम PTCL वारे दौर में कॉल सां कनेक्ट थी वेंदी हुई, असां ॿियनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधी सघंदा हुआसीं। ऐं उन टाइम मूंखे अॼु बि यादि आहे चङी तरह, कंहिंजा झेड़ा थींदा हुआ, कोई कंहिंखे रुठल खे मञाईंदो हुयो, कंहिंजी लव स्टोरी पिया ॿुधंदा हुआसीं। मतिलबु इहे शयूं बि यादि पियूं अचनि अॼु। त खोड़ सारियूं यादूं आहिनि नंढपण जे हवाले सां, जेके ऑलरेडी इंसानु सोचींदो आहे, यादि ईंदियूं रहंदियूं आहिनि। सो तव्हां बि चाहींदव त उहो जेकॾहिं वक़्तु अची वञे वापसि त असां वरी सां नंढड़ा थी वेंदासीं। हर इंसान जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे, पर ईअं थी नथो सघे। सो पंहिंजे प्रोग्राम जो त असां आगाज़ करे ई चुका आहियूं ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि त हिकु ज़बरदस्त लेजेंड एक्ट्रेस जंहिंजो वास्तो पाकिस्तान सां, पर उनखे जेका शोहरत मिली उहा ज़बरदस्त क़िस्म जी मिली जॾहिं उन्हनि इंडिया में वञी हिकु मूवी कई हुई, हिना मूवी हुई उन्हनि जी, ऐं तमामु हिट मूवी हुई। ऐं उन खां पोइ वरी जेका पाकिस्तान में बि सरगम मूवी कनि पंहिंजे एक्स हस्बैंड सां गॾु, अदनान समीर साहब सां गॾु, त तव्हां यकीनन सम्झी विया हूंदा। ज़ेबा बख़्तियार पाकिस्तान जी टॉप एक्ट्रेसिस मां हिकु आहे, प्रोड्यूसर बि आहे, डायरेक्टर बि आहे ऐं मोटिवेशनल स्पीकर बि आहे। ऐं उन खां अलावा तमामु घणी मूवीज़ प्रोड्यूस बि कयूं आहिनि, इलाही सारी मूवीज़ में कमु बि कयो आहे ऐं इलाही पाकिस्तानी ड्रामाज़ में कमु बि कयो आहे। अॼु उन्हनि जी बर्थडे आहे ऐं अॼु माशाल्लाह सां ज़ेबा बख़्तियार साहिबा जेको आहे 62 सालनि जी थी वियूं आहिनि, पर एवरग्रीन लेडी आहे।
अॼु बि मां जॾहिं उन्हनि खे ॾिसंदी आहियां मूंखे उन्हनि जे चहिरे ते उहा ई मासूमियत नज़र ईंदी आहे, उहा ई हिकिड़ी पुराणी जेको आहे न मूंखे ज़िब बख़्तियार लॻंदी आहे त अॼु खां कोई 15-20 साल 30 साल 35 साल पहिरियां जेका असां हिकिड़ी मासूम छोकिरी जंहिंखे ॾिसी करे सभई ख़ुशि थींदा चवंदा त हीउ अहिड़ो ख़ूबसूरत चहिरो आहे। ऐं सईद नूर साहब जी फिल्म सरगम हुई जंहिंमें इन्हनि अदनान समी साहब सां गॾु कमु कयो हो ऐं तमामु हिट मूवी हुई उहा पाकिस्तान जी। उनखां अलावा स्टेज जो हिकिड़ो तमामु बहितरीनु अदाकार जेको खारादार जे हिकु ग़रीब घराणे में पैदा थियो 1960 में ऐं उनखां पोइ जेको आहे हुननि शोहरत हासिलु कई स्टेज खां ऐं तमामु घणियूं जेके हुननि जूं पैरडी थियल आहिनि, इंडियन मूवीज़ ते पैरडी थियल आहिनि, कॉमेडी मूवीज़ आहिनि उन्हनि जूं, ऐं सॼो वक़्तु उन्हनि जो जेको गुज़रियो उहो स्टेज ते ई गुज़रियो ऐं मतिलबु स्टूडेंट रहिया आहिनि उमर शरीफ़ साहब जा बि। उमर शरीफ़ साहब सां गॾु उन्हनि खोड़ कमु कयो आहे। सो सिकंदर सनम जी अॼु वर्सी आहे, तक़रीबन 12 साल उन्हनि खे अॼु थी विया असांखां विछड़ंदे। दुआ आहे त अलाह साईं उन्हनि जा दर्जात बुलंद करे ऐं उन्हनि जा जेके मतिलबु कुझु जेके मूवीज़ जेके उन्हनि कयूं हुयूं इंट्रस्टिंग हुयूं, जेके उन्हनि पैरडीज़ कयूं हुयूं इंडियन मूवीज़ जूं, उनमें खलनायक 2 आहे, गजनी 2 आहे, मुन्ना भाई 2 आहे, तेरे नाम 2 आहे। तेरे नाम ते मूंखे यादि आयो त वाकई उन वक़्त में जॾहिं तेरे नाम मूवी आई हुई सलमान ख़ान जी, ऐं सलमान ख़ान जो जेको हेयर स्टाइल हुयो टू बी वेरी ऑनेस्ट ॾाढो ख़राबु हुयो पर सलमान ख़ान त सूट पियो करे। ऐं उनखां पोइ वरी जेको इहो सिकंदर सनम ते जॾहिं उन्हनि इहा मूवी ठाही तेरे नाम 2, वरी जॾहिं उहो उन गेटअप में आया त हिकिड़ो नयो ट्रेंड स्टार्ट थी वियो हुयो। असांजे कराची जे नौजवाननि खे बि जेको आहे इहो शौक़ु थियो हुयो त तेरे नाम 2 स्टाइल असां ठारायूं। जॾहिं बि हज मॾे वेंदा हुआ चवंदा हुआ त तेरे नाम 2 वाला कट कर दो हमारा। सो इहो बि हिकिड़ो वक़्तु हुयो, ख़ूबसूरत यादूं आहिनि, ख़ूबसूरत चहिरा हूंदा हुया ऐं अॼु उहे शयूं नथियूं नज़र अचनि जेके पोएं सालनि में असां ॾिठियूं या पोएं वक़्तनि में असां ॾिठियूं। सो इहे शयूं मिसिंग आहिनि। सो अॼु बि असां इन्हनि शयुनि ते बि ॻाल्हाईंदासीं, ॿियनि शयुनि ते बि खोड़ शयुनि ते डिस्कस कंदासीं। असां सां गॾु अॼु ज़बरदस्त गेस्ट आहिनि। सभिनि खां पहिरियां जंहिं हस्ती जो मां तारुफ़ कराइणु चाहींदमि, माशाल्लाह सां पीपल्स पार्टी सां हुनजो वास्तो आहे, मुसरत नियाज़ी साहिबा सां गॾु आहिनि, इंफॉर्मेशन सेक्रेटरी वुमेन विंग कराची डिवीज़न ऐं चीफ वेब KMC बि आहिनि। उनखां अलावा असां सां गॾु मोहम्मद अली ईसानी साहब आहिनि जेके TV ऐं फिल्म जा एक्टर आहिनि। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा शुक्र। तव्हां ठीकु आहियो अदी? जी जी अल्हम्दुलिल्लाह। ऑल इज वेल? अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो अदी? अल्लाह जो करम, सब ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जी मां ॻाल्हि कई पंहिंजे इंट्रो में, नंढे हूंदे जी PTCL वारो हिकिड़ो दौरु मूंखे यादि अची वियो, असां मतिलबु डिस्कस पिया कयूं। तव्हांजी का अहिड़ी यादि नंढे हूंदे जे हवाले सां या तव्हांखे को अहिड़ो वक़्तु यादि आहे? न PTCL ते त जेको रॉन्ग कॉल या इहा करण जी तव्हांजी हिम्मत ई कोन हुई, छो बाबा जेको हुयो ॾाढो जेको आहे न स्ट्रिक्ट हुयो। पर इहा आहे निंढड़पन में इलाही मतिलबु मस्ती मौज कई आहे। ॼण सुबुह स्कूल वञण जो टाइम थी वेंदो त दर ते जेको आहे न खटकाइण माण्हुनि जा ऐं कुंडी लाइण, पोइ जेको आहे न भॼी वेंदासीं। ऐं उनखां पोइ जेका आहे न वॾा हूंदा नेबर्स जा त उहा बाबा खे कंप्लेन कंदा त मुंहिंजो बाबा चवंदो न मुंहिंजी त न्याणी ॾाढी मासूम आहे, अहिड़ी त हरकत कंदी कान आहे। छो हिन लाइ चवंदा हुया, छो बाबा स्ट्रिक्ट हुयो त मां कॾहिं अहिड़ी मतिलबु कंप्लेन हुनखे कॾहिं मिली कोन। त उहा नंढड़ी शिकायतुनि त जेको आहे न उहा त लड़कपन के जेका बचपन जी जेका यादूं आहिनि उहा त हमेशह बराबरि रहंदियूं। स्कूल में मतिलबु ब्रेक कराई अथव ईअं ज़बरदस्ती ब्रेक? न मां हिकिड़े ॾींहुं ईअं मूंखे तकलीफ़ थी, मां चयो टीचर मूंखे जेको आहे न चए थी तूं वरी जेका आहे न मां हुई हेड गर्ल हुई स्कूल जी, त चए थी जेको आहे लास्ट पीरियड तूं जेको आहे न कॾहिं ऑफिस में आई चरनि कुझु कमु कंदी आहीं, तुंहिंजो को कमु कोन आहे। मां चयो ॾाढी मूंखे बि तकलीफ़ थी की मूंखे धड़का ॾिना सभिनी जे साम्हूं। मां चयो ठीकु आहे। त टीचर मूंखे चयो हाणे जेको आहे न छुटी जी बेल थियण वारी आहे त तूं वञ ऐं जेको आहे न बेल कराए छॾ। मां तक़रीबन 8 या 9 मिंट पहले जेको आहे न हुनखे बेल करे हणे छॾी। त पोइ टीचर चयो इहा असल काई बदतमीज़ आहे, हिन जी जेको आहे न हिन जी पनिशमेंट इहा आहे की हिनखे हटाए छॾियो हेड गर्ल खां न। त मूंखे हेड गर्ल खां जेको आहे न तक़रीबन 18 ॾींहं जी जेको आहे मूंखे पनिशमेंट मिली। त 18 ॾींहं जेको आहे न मां हेड गर्ल कोन थी। त इहे नंढी जेको आहे न कंप्लेनूं हुयूं या
मौज मस्ती हुई सही त फॉरएवर यादि रहंदी आहे। वरी जेकॾहिं उहो वक़्तु वापसि अची वञे त इहे ई शरारतूं ॿीहर दोहिराइणु चाहींदो? ऑफ कोर्स उन खां वधि, उन खां वधीक चए न दिलि तो बच्चा है जी। सही ॻाल्हि आहे। तव्हांखे ॾिसी त वाकई लॻे थो दिलि तो बच्चा आहे। दिलि तो बच्चा ऐं हुजणु खपे। मां त ईअं थो चवां त इंसान जॾहिं पाण खे कुराड़ो महसूसु कंदो न त शायदि उहो जल्दी मरी वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हां जवान पाण खे सम्झो था ऐं उहो जेका मैडम नूरजहां वांगुरु आहे न त अभी तो दिल जवान है, इहा हक़ीक़त आहे। दिलि बच्चा आहे ऐं दिलि में इहो ॿारु हुजणु खपे अंदर में। जॾहिं इहो ॿारु सीरियस थी वियो या इहो ॿारु वॾो थी वियो न पोइ शायदि उमिरि घटिजी वेंदी। सही था चओ। तव्हांखे का नंढपण में शरारत जेका तव्हां कई हुई यादि आहे? अहिड़े क़िस्म जी टेलीफोन जीअं तव्हां चओ था रॉन्ग नंबर, पहिरियों त असां रॉन्ग नंबर मिलाईंदा हुआसीं। उन ज़माने में उहो फ़ोन हूंदी डायल वारी वाइट ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ी ब्लैक बि हूंदी हुई। सो वाइट उहे नंबर उन ते TIP अहिड़े नमूने सां कुझु लिखियलु हूंदो हो ऐं असां उहो कंदा हुआसीं। असां बि ईअं तव्हां वांगुरु पोइ पहिरियों त रॉन्ग नंबर मिलाईंदा हुआसीं, पोइ किथां को दड़को किथां कीअं पोइ वरी असां चवंदा यार अलाए किथां को सुरीलो आवाज़ु मिलंदो त पोइ चवंदा हुआसीं यार इहो नंबर कहिड़ो हो, असां त मिलाए छॾियो। पोइ वरी कंदा हुआसीं कागज़ ते लिखंदा हुआसीं पहिरियों नंबर लिखी पोइ मिलाईंदा हुआसीं त किथां जेकॾहिं को रिस्पॉन्स मिले थो त पोइ वरी उनखे नंबर खे संभाले माण्हू रखे। मूंखे यादि आहे उन टाइम हेतिरा बुक्स ईंदा आहिनि येलो पेजिस जा। येलो पेजिस जा बुक्स ईंदा आहिनि, डायरेक्टरियूं हूंदी हुयूं। अबा कॾहिं ख़ाला जे घरां डायरेक्टरी खणी आयासीं, कॾहिं पुफू जे घर वियासीं उतां येलो पेजिस जा बुक्स खणी आयासीं। सॼो वक़्तु असांजो कमु इहो कंदो पढ़ंदा घटि हुयासीं, शरारतूं ॾाढियूं कंदा हुआसीं ऐं रुॻो माण्हुनि जा रॉन्ग नंबर्स कढी करे उन्हनि खे राति जो उन्हनि जी निंड फिटाए उन्हनि खे तंग कंदा हुआसीं। सो अॼु अलाए छो वाकई बचपन यादि थो अचे पियो, ॾाढो मिस थी कयां भई उहे शयूं मिस थी कयां जेके अॼु जे दौर में आहिनि ई न। अॼु जा ॿार ॾिसो उन्हनि खे ॾिसी करे लॻंदो ई न आहे त नंढड़ा आहिनि। न अॼुकल्ह त तव्हां जीअं ॻाल्हि कई इंट्रो में त भई असांजे हथ में हीअ अची वई आहे। 6 ॼणा जेकॾहिं ड्राइंग रूम में या रूम में या डाइनिंग टेबल ते वेठा आहियूं मानी खाइण खां पोइ त 6 ई मौजूदु त आहियूं पर जहिड़ मौजूदु न आहियूं। असां कम्युनिकेशन कोन था कयूं, असां सर्फिंग था कयूं। हर माण्हू सर्फिंग थो करे, जेकॾहिं धीउ आहे पुटु आहे ज़ाल आहे या जेको बि घर जो फ़र्दु आहे उहो सर्फिंग थो करे ऐं पंहिंजे हुन मौज में मस्तीअ में लॻो पियो आहे। ऐं फेसबुक यूट्यूब ऐं वग़ैरह वग़ैरह जेको बि हुनजी ज़रूरत थिए थी त हू उहो करे थो। ऐं हिन जे करे इलाही पढ़ाई डिस्टर्ब थी आहे असांजी, इलाही असांजा कमकार डिस्टर्ब थिया आहिनि, असांजूं निमाज़ूं डिस्टर्ब थियूं आहिनि, असांजूं इबादतूं डिस्टर्ब थियूं आहिनि। जहिड़ो की जेको मूजिद आहे हिन जो पंहिंजो उन त इहो चयो न उहो पंहिंजे ॿार खे 10-11 सालनि खां पहिरियां मोबाइल हुनजो चवणु इहो आहे त ॿारनि खे पहिरियां मोबाइल न ॾियो हथ में। 10-12 सालनि खां पहिरियां मोबाइल न ॾियो हथ में। असांजा नंढड़ा ॿार आहिनि जेके उहे कार्टून खां सवाइ मानी नथा खाइनि। कार्टून जेसि ताईं न ॾेखारियो। मुंहिंजी पोटी ऐं पोटो आहे उनखे जेको आहे सो घरवारा मुंहिंजी घरवारी उनखे कार्टून हलाए ॾेई वेठा आहिनि, पोइ उनखे गिरह भञी वात में विझंदी थी वञे। मां चयो तूं छा थी करीं? सो पोइ वरी दड़का असां था खाऊं। अच्छा नंढे हूंदे मूंखे त चङी तरह यादि आहे त अम्मी असांजे वात में गिरह ईअं कोन विझंदी, पाण असांजे साम्हूं रखंदी मानी त खाओ। अॼु ॿार खे असां पाण हथ सां फीड था करायूं त ॿार सिखंदो कीअं? अॼुकल्ह जा ॿार जेका आहिनि स्पेशल जेका अॼुकल्ह जी माउ आहे न ॿारनि खे उहा ख़राबु थी कये। मां पाण मां आहियां, मां हिन लाइ बि चवां थी त नंढा नंढा ॿार आहिनि हुनजे हथ में मोबाइल थी ॾिए, उहा भले कार्टून ॾिसनि कुझु बि ॾिसनि उन ते कंट्रोल बि कान आहे। उहा ॾिसनि था उहा पाण में लॻा पिया आहिनि त मां चाहे थी मूंखे कुझु मौक़ो मिले। पर हुन टाइम जी माउ जेका अवां जी माउ हुई उहा चाहींदी हुई पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾे, खाधो पीतो सभु पाण कंदी हुई, उनजो हर शइ जो ख़्यालु कंदी हुई। पर अॼु जी जेका माउ आहे न ठीकु आहे मसरूफ़ियत पंहिंजी जाइ ते आहे पर हुन मोबाइल हथ में हाणे ॾिसो 2 साल जो बि ॿारु आहे न त उनखे बि मोबाइल हथ में ॾेई चए थी पोइ रिलैक्स थी वए न। त पोइ ठीकु आहे मोबाइल आहे सही आहे बहितरीनु टेक्नोलॉजी आहे, इंफॉर्मेशन मिले थी सभु कुझु आहे पर हिकिड़ी टाइम लिमिट जेको आहे न ऐं हिकिड़ी एज लाज़िम आहे। जेका ॿार नंढड़ा ॿार आहिनि उहा हिन खे इस्तेमालु न कनि। अगरि इस्तेमालु कंदा त पोइ उन ते चेक एंड बैलेंस बि त लाज़िम आहे न। चेक एंड बैलेंस कयो त पोइ उहा भाउ जी ॻाल्हि जेका आहे न मां वरी थी कयां की हिकिड़े घर जा भाती आहिनि 6-7 माण्हू आहिनि उहा वेठा आहिनि पर हुनखे ख़बर ई कान आहे मुंहिंजो
जेको बाबा काथे वेठो आहे, अमड़ किथे आहे, भाउ काथे आहे, ख़बर कान्हे, बसि सभु कुझु अमड़ भाउ सभु रिश्ता अहिड़ा ई जेका न मोबाइल सां ई आहिनि, उहा सभु रिश्ता आहिनि, भले फेसबुक हुजे, इंस्टा हुजे, कुझु बि हुजे। एक क्लिप गुज़री बचपन जे हवाले, नंढपण जे हवाले सां, उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हुन में ॾेखारियऊं, जंहिंमें कैसेट जा रील पेंसिल सां हीअं कंदा हुआसीं, इफ यू रिमेंबर, ऐं शइ खे चऊं पुराणा गाना, दरवाज़ा पुराणा, लालटेन्स ऐं रेडिया, ग्रामोफोन, गुज़रा हुआ ज़माना आता नहीं दोबारा। हुन में पुराणियूं उहे शयूं जेके ॾेखारींदियूं, यकीन कयो मां एॾो रिलैक्स थियुसि, एॾो मूंखे मज़ो आयो, मूंखे इलाही शयूं पोयूं यादि अची वियूं, जेको ॿारु फीथो ईअं हलाए थो, ॻोठ जो मंज़र बि हुयो, मंज़र थिए थो, या छोकिरियूं जेके गुॾे गुॾी खेॾनि थियूं ऐं उहे लिकनि थियूं, या उहे वरी नंढी नंढी ॻाल्हि ते नाराज़ थियनि थियूं हिक ॿिए सां, ऐं उनखां पोइ वरी या ॿार जेको आहे सो चिदे खेॾनि था, अॻे ॾकर हूंदो हो, ऐं घूरे खेॾंदा हुआसीं, कोॾे कोॾी खेॾंदा हुआसीं, हाणे उहो सभु ख़तमु, हाणे त ग्राउंड वग़ैरह असांजा ख़तमु थी विया, ग्राउंड असांजा ख़तमु थी विया आहिनि, हुन में जेको आहे सो असां कीअं रांदि कयूं, छा करियूं, जेके क़ब्रिस्ताननि ते असां कब्ज़ा करे छॾिया आहिनि, ग्राउंड्स ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि। हाणे मैडम वेठी आहे, इहा वधीक न त रोशनी विझी सघे थी। मां तव्हांखे इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त जीअं तव्हां माशाल्लाह इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहियो, इन खां पहिरियां मुसरत न्याज़ी जी लाइफ छा हुई? मां जॾहिं क्लास मैट्रिक में हुई तॾहिं 87 में मां मैट्रिक कयो, ऐं 88 में मां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज्वाइन की, ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी इलाही वॾी वॾी पिक्चरुनि जेका न मुंहिंजे रूम में हूंदियूं आहिनि, उहा सम्झो उहा मुंहिंजी एक्चुअल हीरो हुई, ठीकु आहे। उनखे ॾिसी, शहीद बीबी खे ॾिसी जॾहिं मां ॾिसो की या ज़ियाउल हक़ जे अॻियां उन जेका हार न मञी, ऐं डिक्टेटर जे साम्हूं जेको आहे न उहा सही मायननि में जेको आहे न मर्दनि खे बि पोइ छॾी पंहिंजे बाबा जे मिशन खे हलायो, त उहा ॾिसी मां ॾाढो मुतासिर थी, ऐं 88 खां ई मां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज्वाइन कई आहे। हुन खां ॾिसी हाणे ताईं मां पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहियां। जीअं अलाह अदा पियो चयो कि अलाह अव्हां ते रहम कये, त मां सम्झां थी अगरि को लीडर सही हुजे, जीअं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई, शहीद बाबा ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु हुयो, ठीकु आहे, त अहिड़ा अगरि तव्हांजा लीडर हुजनि त लाज़िम आहे, मां सम्झंदी कि तव्हां बि हुजो, अदा बि हुजो, जेके जहिड़ा बि माण्हू हुजनि उहा स्पेशली पाकिस्तान पीपल्स पार्टी खे लाज़मी ज्वाइन कंदा। हाणे तव्हां ॾिसो, पहिरीं जॾहिं शहीद बाबा थियो तॾहिं शहीद बीबी जॾहिं आई मैदान में, त पोइ सभिनी चयो, जेतिरा बि फ़रीक़ैन हुया, कि हाणे त पीपल्स पार्टी ख़तमु थी वई आहे ऐं शहीद बीबी छा कंदी, या त कुझु बि नथी करे सघे। हाणे इहा ई लफ़्ज़ शहीद बीबी जे पुटु बिलावल भुट्टो ज़रदारी खे माण्हू चवनि था यंगस्टर आहे, कुझु न करे सघे थो। हाणे तव्हां ॾिसो कि उहा सभिनी जेका मतिलबु इलाही आहिनि, पोड़ा आहिनि, सियासतदान ऐं काफ़ी एक्सपीरियंस पॉलिटिशियन आहिनि, हुन खां बहितर माशाल्लाह उहो जेको आहे न कमु पियो करे। उहा चाहे थो, जी जी, मां उहो चाहियां थी न, चाहे थो कि मां जे नक्शे क़दम ते ऐं नाना जे नक्शे क़दम ते हली उहा कोशिशि थो कहे कि पाकिस्तान जे अवाम जी उहा जे लाइ महिनत करे, उनखे उहा एज़ाज़ ऐं उहा सभु कुझु ॾियारे जेका क़ौमी मिशन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा छॾे वई आहे, हुन ते अमल पियो करे। हाणे तव्हां ॾिसो 26 अमेंडमेंट जेको आहे न, सिटिंग गवर्नमेंट उन ते जेको आहे न को इम्प्लीमेंट न कराए सघी, ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उहा इम्प्लीमेंट करायो, ऐं 26 जेको आहे न अमेंडमेंट उन ते अमल करायो, ऐं उहो अलाह जो शुक्र आहे कि उहा अप्रूवल थी। 18 तरमीम ते बि इहा ई माण्हू चवंदा हुया इहा बेकार आहे, ठीकु आहे न, उहा वक़्तु साबित कयो। बल्कि चेयरमैन तहरीक इंसाफ़ जो बि चयो कि अगरि 18 तरमीम न हुजे हा त मां KPK में कुझु कमु न कराए सघां, त इनशाला वक़्तु ईंदो कि माण्हू 26 अमेंडमेंट खे बि मञंदा। सही, तव्हां कुझु चओ पिया? मां इहो पियो चवां त बिलावल साहिब जी जीअं ॻाल्हि कई, त मां बिलावल साहिब खे मोहतरमा शहीद जॾहिं पहिरीं गवर्नमेंट टॉपल थी हुई, त कराची खां लाड़काणे मोहतरमा वञे पई, त बिलावल साहिबु नंढड़ो हुयो, उहो जेका गवर्नेंस थियनि थियूं न उन्हनि खे, त असां फ्लाइट में गॾु असां वियासीं, त बिलावल साहिब खे मां गिटे ते हीअं हथ फेरिया आहिनि,
त मक़सदु इहा त हू बचे वांगुरु आहे ऐं असांजो जेको आहे सो लीडर आहे ऐं आई होप कि अलाह कंदो त उहो पाकिस्तान जी सिंध जी बहितर नमूने सां नुमाइंदगी कंदो ऐं करणु घुरिजे ऐं इहा ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां 26 तरमीम जी ॻाल्हि कयो ॾिसूं त अॻिते हली इहा किथे थी पहुचे ऐं इन जो छा इम्प्लीमेंट वरी 27 तरमीम जो थिए थो त छा थो थिए ख़ासि करे असांजे मुल्क ते ऐं सिंध ते इन जा असर छा पवंदा सिंधी माण्हू ते असर छा पवंदा इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह बहितर कंदो। अच्छा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त छा अट्रैक्शन आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि जो हर इंसान चाहे थो जो असां हिन पार्टी जो हिसो थियूं? सभिनी खां पहिरियों त अदी इहा आहे की बहसियत मां चवां की बहसियत वुमेन मां चवां कि पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह खां शुरूआती खां हाणे ताईं जेको आहे न ख़वातीन खे एम्पावरमेंट कंदी आहे। तव्हां ॾिसो अगरि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई त प्राइम मिनिस्टर हुई उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उन सां बिलोंग हुयो। अगरि ॾिसो तव्हां श्री रहमान साहिबा करे को अपोज़िशन लीडर हुई त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुई। अगरि क़ौमी असम्बली जी स्पीकर ॾिसो त उहा केरु हुई ख़ातून हुई और पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हुई। अगरि तव्हां ॾिसो डिप्टी स्पीकर सिंध में हुई 2 भेरी ऐं 3rd भेरी बि जेको हुई त उहा बि ख़ातून ई हुई न त इहा बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा वुमेन बैंक ठाहियो त उहा ख़वातीन जे लाइ ऐं जेल हुई त उहा ख़वातीन जे लाइ ऐं वुमेन बैंक हुयो त ख़वातीन जे लाइ त अहिड़ा कम जेका आहे न मायुनि जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी थी कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेतिरी मायुनि जी रिस्पेक्ट आहे मां चाहींदी शायदि को बि पार्टी अहिड़ी कान आहे कि एतिरा ई रिस्पेक्ट ख़वातीन खे ॾिए थी। जेका मायुनि खे रिस्पेक्ट ॾियण वारी पार्टी मुंहिंजी नज़र में त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां वधि कान आहे। सही ज़बरदस्त ऐं वाकई इन में को शक कोन्हे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु ज़बरदस्त पार्टी आहे ऐं जंहिंजे हवाले सां असां सभिनि खे ख़बर बि आहे ऐं असांजो पंहिंजो मान बि आहे। बिल्कुलु एग्ज़ैक्टली असांजी त उमेदूं अल्लाह खां पोइ पीपल्स पार्टी सां ई आहिनि इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। सर तव्हांजो कॾहिं पॉलिटिक्स में अचण जो इरादो या कॾहिं ख़्वाहिश न रही? न हूअं त ओवरऑल माण्हू पॉलिटिक्स में हुजे थो या सिंपैथीज़ थियनि थियूं जीअं अदीअ जन ॻाल्हि कई त शहीद भुट्टो साहिब या शहीद मोहतरमा वॾा लीडर हुया नो डाउट यकीन कयो त उन्हनि जो लॉस असां नथा हू भरे सघूं। बिल्कुलु ऐं हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे ब्रेक वठो उन खां पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं। जी व्यूअर्स वक़्तु थियो आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं असां सां गॾु मुसरत नियाज़ी साहिबा ते मौजूदु आहिनि इंफॉर्मेशन सेक्रेटरी वुमेन विंग कराची डिवीज़न ऐं हुन खां अलावा असां सां गॾु मोहम्मद अली साणी साहब मौजूदु आहिनि जेके माशाल्लाह टीवी ऐं फिल्म जा एक्टर आहिनि। सर हींअर कोई अपकमिंग ड्रामो या कोई अहिड़ो प्रोजेक्ट? हींअर मुंहिंजे ख़्याल में इंशाअल्लाह वेरी सून जेको KTN हिकिड़ो स्टार्ट करे पियो प्रोजेक्ट राबेल जे नाले सां उन में जेको आहे सो नॉमिनेशन आहे मुंहिंजी। सही सही इंशाअल्लाह वेरी सून हिकु को उर्दू जेको आहे सो प्रोजेक्ट आहे उन में सही इंशाअल्लाह उन खां अलावा अॼुकल्ह कीअं पियो टाइम स्पेंड? अॼुकल्ह इन खां अलावा टाइम इहो आहे त यूट्यूब चैनल ऐं मोबाइल ऐं फालतू जी हरू भरू जी निंड घर वारनि जा दड़का ऐं घर वारनि जा कम कारियूं जेके बि थियनि था त उहो पोइ असां आफ्टर रिटायरमेंट सिधो मां जॉब बि कंदो हुउसि यू नो आई एम रिटायर्ड गवर्नमेंट ऑफिसर ऐं उन खां पोइ हाणे जेके बि कम कारियूं थियनि था घर जा त उहे नंढे खां ॿार खां वठी ऐं वॾे ताईं बाबा हीअ त वठी अचो बाबा हीअ त कयो हाज़िर साईं असां करण लाइ तयारु। इहो बि सही आहे। इहो बि ॾाढो सुठो ॾाढो मज़ो पियो अचे। माण्हू कुझु करे ॾाढो मज़ो पियो अचे यकीन कयो त ॾाढो सुठो पियो लॻे
महसूस पियो थिए त जहिड़ो की ज़िंदगी हाणे शुरू थी आहे। हाणे प्लान कयां पियो त शायदि कुझु अरसे में ॿाहिरि बि केॾांहुं वञा, को घुमी फिरी अचे माण्हू, छो जो हाणे ज़िंदगीअ खे हाणे ई त वक़्तु मिलियो आहे टू एंजॉय द लाइफ। सही आहे, सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। त अदी तव्हां इहो ॿुधायो त औरतुनि जे हवाले सां तव्हां अॼु ॾींहं ताईं जेके बि कम कया आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा कम कया आहिनि उहे थोरो असांखे ॿुधायो। अदी सभिनी खां पहिरें त जेका मुंहिंजी जिन फैमिली खां मुंहिंजो बिलोंग आहे त शुरूआती मूंखे पाण एॾी हार्डल्स जो साम्हूं हुयो कि उहा जेका छोकिरियुनि खे पढ़ाइणु जेको आहे न उहा हुननि जी सही न सम्झंदा हुया कि उन्हनि जे ज़हन में हुयो कि छोकिरियुनि खे पढ़ाइणु त ईअं सम्झंदो कि ॾोह आहे, ठीकु आहे न। त पोइ मां कोशिशि कई, पाण बि पढ़ी ऐं जेको आहे न पंहिंजी जेका पाड़े जी छोकिरी आहिनि उन्हनि खे पढ़ायो बि सही ऐं हुन जे ज़हन में रखी जेको आहे न मां पंहिंजा स्कूल खोलाया। ठीकु आहे, माशाल्लाह हाणे हिन कराची शहर में मुंहिंजा 6 ब्रांच आहिनि, ठीकु आहे, मुंहिंजा इदारा पिया हलनि ऐं हुन ते मुंहिंजी इलाही कोशिशि हूंदी आहे कि जेका पेरेंट्स पंहिंजी धीअनि खे कोशिशि कंदा आहिनि कि बसि 5 पढ़ाए 8 क्लास ताईं पढ़ाए बसि हिनखे छॾियो, त हुनखे मोटिवेट कंदी आहियां, हुनखे चवंदी आहियां कि देखो हिकिड़ी छोकिरी खे पढ़ायो त सम्झो तव्हांजी सॼी जेका फैमिली आहे उहा पढ़े सघे थी या पंहिंजे मां थिए पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए सघे थी। त मां कोशिशि कंदी आहियां कि छोकिरियुनि खे तालीम जे लाइ जेका मुंहिंजी कोशिशि हुजे, बल्कि तव्हांजे चैनल जे थ्रू बि चवां थी, अगरि को बि अहिड़ी न्याणी मुंहिंजे इन क़ौम जी हुजे या पढ़ाइण में या पढ़ण में उनखे तकलीफ़ थी थिए त मां हुन जा जेतिरा बि समूरा ख़र्च आहिनि मां हुनजे करण जे लाइ बि तयारु आहियां। ऐं जेका ऑर्फन ॿार आहिनि, जेतिरा बि यतीम ॿार तव्हांजे साम्हूं भाइरनि जा जेतिरा मुंहिंजा व्यूअर्स आहिनि उहे ॾिसनि पिया, मुंहिंजा जिन जिन इलाइक़नि में स्कूल आहिनि उते नर्सरी ताईं मैट्रिक ताईं फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे न मां उनखे तालीम ॾियणु थी चाहियां। ऐं उन में हमेशह इहा न कि मां ईअं वर्बली पई चवां, जिते जिते मुंहिंजा इदारा आहिनि भले तव्हां पुछो उते वञो, तव्हांखे इन में हमेशह मुंहिंजी इंस्ट्रक्शन हूंदी आहे पंहिंजे प्रिंसिपल्स खे कि अगरि ऑर्फन ॿार अचनि त उनखे फ्री ऑफ कॉस्ट तालीम ॾियो। ठीकु आहे, ॿियो जो आहे हमेशह चवंदी मायुनि जो आहे चवणु कि अव्हां ते ज़ुल्म थियंदो आहे, बिल्कुलु थियंदो बि आहे, अहिड़ी ॻाल्हि कान आहे, ज़ुल्म थियंदो आहे, पर ज़ुल्म जेका आहे न मुंहिंजे भाइरनि ते बि थियंदो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे कि जेको आहे सिर्फ़ु मायुनि ते, न सिर्फ़ु जेको आहे न मायुनि, न सिर्फ़ु मायुनि ते कोन थियंदो आहे, पर हुन मायुनि जी जेको आहे न जेतिरी मां पाण बि हेल्प कंदी आहियां, मुंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका गवर्नमेंट आहे उहा बि इन जी हेल्प आउट कंदी आहे ऐं इदारा आहिनि मुंहिंजा हुन ते कंप्लेन जॾहिं वेहंदी आहे त उन्हनि जी पूरी कोशिशि हूंदी आहे कि उन ते इम्प्लीमेंट करायूं। त कहिड़े क़िस्म जा केसिस तव्हां वटि ईंदा आहिनि? त जीअं मेजोरिटी आहे जेको आहे न डोमेस्टिक वायलेंस आहे, फिर जेको आहे न हिकिड़ो इहो न आहे कि अदी तव्हां ॾिसो कि उनखे जेको आहे न कुझु मारण जो या को सिंबल हूंदो आहे, जेको टार्चर ज़हनी टार्चर बि त थींदी आहे न माइन, अहिड़ा केस ईंदा आहिनि ऐं ॿारनि जा बि हूंदा आहिनि, ठीकु आहे न, माइयुनि सां गॾु ॿारनि जा बि हूंदा आहिनि। हुन ते जेको आहे न कोशिशि थी वेंदी आहे कि पंहिंजा जेका मिनिस्टर हुई पहिरीं हिन खां पहिरीं सैयदा शैला रज़ा साहिबा हुई, हाणे शाहीना शेर अली आहे, त उहा पाण बि उनखे जेको आहे न अकोमोडेट मायुनि खे बि कंदियूं वेंदा आहिनि ऐं उन इदारे में जेको आहे न पाण वञी हुनजी पूरी जेको आहे न संभाल कंदियूं वेंदा आहिनि। ऐं मां सम्झां थी त पोइ हिन ते इलाही कमु हाणे थियण बि खपे ऐं थियंदो बि। तव्हांजा कराची में कहिड़े कहिड़े इलाइक़े में स्कूल आहिनि जो? अदा मुंहिंजा डिफेंस व्यू, गुलिस्तान जौहर, महमूदाबाद, मंज़ूर कॉलोनी, अख्तर कॉलोनी, आज़म बस्ती, इन सभिनी फ्रॉम क्लास 1 टू मैट्रिक। यस, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे, बहितरीन ॻाल्हि कई, बिल्कुलु मां तयारु आहियां, भले हिकिड़े ॾींहं में 1000 ॿार बि हुजो त मां एक्सेप्ट करण जे लाइ। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। इलाही घटि माण्हू हूंदा आहिनि जेके इहे शयूं कंदा आहिनि। मुंहिंजो शौक़ु आहे दी, मुंहिंजो शौक़ु आहे, ॾिसो न कि अगरि मां पढ़ियल लिखियल आहियां, मुंहिंजी ज़िंदगी में मां अगरि 100 माइयुनि खे 100 धीअनि खे मां पढ़ायां त उहा जेका 100 जेको आहे न 1000 खे पढ़ाए सघंदियूं, 1000 माण्हुनि जेका न उहा परगोर कंदियूं, त मां त सम्झां थी कि माशरे में सुधार त लाज़मी आहे। पर अञा बि जेकॾहिं ॾिसजे त कराची में इलाही जाइनि ते असांखे स्ट्रीट स्कूल्स नज़र ईंदा आहिनि। बिल्कुलु आहिनि, स्ट्रीट स्कूल आहिनि, हुन में मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे कि स्कूल में जेतिरा बि ॿार आहिनि उनखे चवंदी आहियां अगरि तव्हांजी सेकेंड हैंड बुक्स आहिनि उहा तव्हां बजाए कि सेल न कजो, उहा ॾेई जेका चील स्ट्रीट स्कूल्स आहिनि
हुनखे ॾियूं ताकी उहा पढ़नि ॿार पढ़ंदा आहिनि। हाणे ॾिसो गवर्नमेंट बि जेको आहे न एजुकेशन जे लाइ इलाही कमु थी कहे। मैट्रिक खां सॉरी क्लास 1 खां मैट्रिक ताईं न बल्कि इंटर तक फ्री ऑफ कॉस्ट एजुकेशन आहे ऐं उनजी कोर्सिस बि गवर्नमेंट थी ॾिए। पोइ बि आहे जेको आहे न अगरि ॿार मां स्कूल या कॉलेज खां ॿाहिरि रखूं त पोइ पेरेंट्स जी बि ज़्यादती आहे। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। तव्हांखे छा थो लॻे त अॼुकल्ह जेको मयार आहे हिकिड़ो पढ़ाई जो या स्कूल्स जी हिकिड़ी मेंटेनेंस जीअं चइजे त पहिरें जे हिसाब सां कीअं आहे? ॾिसो दी मां त सम्झां थी की पहिरें जा जेका स्कूल हुया हुते गवर्नमेंट जा स्कूल इलाही बहितरीनु हुया। मां पाण जेको आहे न मैट्रिक जॾहिं कयो हुते गवर्नमेंट पहिरीं प्राइमरी जेको हुई मुंहिंजी उहा प्राइवेट सेक्टर खां हुई। जॾहिं मां क्लास 8, 9 ऐं मैट्रिक में एजुकेशन जे लाइ दाख़िलो वरितण जी कोशिशि कई त हुन टाइम हिकिड़ो स्कूल हुयो गवर्नमेंट जो हुयो PCHS स्कूल हुयो। अॼु हुनजे में क्यू लॻंदी सुबुह एतिरा मतिलबु मयार हुया, एतिरो स्टैंडर्ड हुयो। हाणे तव्हांजे जेतिरा बि आहिनि मुंहिंजे घर जा भाती हुजनि या पड़ोस वारा हुजनि पाड़े वारा हुजनि या को बि कुलीग्स हुजनि त उहो स्टेटस को थी विया आहिनि। जॾहिं जेसि ताईं स्टेटस को आहियूं त मुंहिंजो ॿारु जेको आहे उते पियो पढ़े त तव्हां बि कंदा की जी अदी मसर जो हुन खां वधी पढ़े। जॾहिं स्टेटस को माण्हू हूंदो तॾहिं त जेको आहे न थींदी। मां सम्झां थी स्कूल कहिड़ो बि हुजे भले मतिलबु स्ट्रीट लाइट में बि माण्हू पढ़ाइनि था चाहिनि या स्ट्रीट में बि ॿार पढ़ंदा आहिनि त उहा पढ़ंदा आहिनि। उन में को फ़र्क़ु कराए जा टीचर ऐं माउ पीउ जेका आहे न उहा पंहिंजे ॿार खे पढ़ाइनि था चाहिनि। उहा चाहिनि था की बहितर मां बहितर हुजनि न। त ठीकु आहे मुंहिंजी बि विश आहे तव्हांजी बि विश आहे अदा जी बि विश आहे की मुंहिंजा ॿार जेका आहे न बहितर खां बहितर पढ़णु। ठीकु आहे पाकिस्तान में न पढ़नि भले अब्रॉड वञी पढ़नि पर पढ़ण में त को मसइलो न आहे पर पढ़ायो ज़रूरु। ईअं न कजो की मां ॾिसंदी आहियां 6-6, 7-7 सालनि जा 8-8 सालनि जी 9-9 सालनि जी जेका आहे न छोकिरी खे मां गॾु वठी वेंदी आहे की मां कमु थी कयां इहा बि कमु करे थी। पोइ इहा न कजो। पंहिंजी धीअनि खे पढ़ायो हुनखे लिखायो हुनखे जेको आहे इहा न कयो मां जेको आहे न झाड़ पोछ जो कमु कंदी आहे मां मासी जो कमु कयां त मुंहिंजी धीउ बि करे छो करे। सही था चओ। हुनखे जेको आहे न उहा जेका तव्हां कमु कोशिशि कजो की पंहिंजे ॿारनि खे पाण खां वधि जेको आहे न इम्प्रूवमेंट कराए। पर ईअं बि थिए थो न त मुंहिंजे घर में मासी कमु करणु ईंदी आहे। उहा कॾहिं कॾहिं ॿ ॿार पुट माशाल्लाह अहिड़ा गुलनि जहिड़ा वठी ईंदो। मां हुनखे चई बीठुसि त भाई तूं ॿारनि खे दाख़िला वठी ॾे। इवन इहो बि मां हुनखे चयो तूं हिनखे छॾो तूं दाख़िला वठी ॾे स्कूल जो ख़र्चु जेको बि आहे यूनिफॉर्म बुक्स जूता इहो मां थो वठी ॾियां हुनखे। पोइ केरु वेंदो केरु छॾे ईंदो कीअं कंदो छा थींदो पेरेंट्स जो आहे। हाँ यस पेरेंट्स जो मुझे एजुकेशन का ताल्लुक है पेरेंट्स जो आहे। यस 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 देखो अगर गवर्नमेंट फ्री ऑफ कॉस्ट थी दे पो एजुकेशन से गॾ जेको आहे न यूनिफॉर्म ऐं कोर्स भी ॾे थी सब शिक्षा मिले थी तो पो हुनका वधि छा आहे पैसा भी न कुछ कान सब शइ फ्री थी मिले तो पो तो मोकिलियो न। अच्छा इहो ज़रूर ॿुधायो त जे स्कूल्स जे हवाले सां ॻाल्हि थी रही आहे त पेरेंट्स केतिरो इंट्रस्ट था वठनि पिया। जीअं पेरेंट्स टीचर मीटिंग थिए थी त छा पेरेंट्स अचनि था टाइमली? न अदी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मां तोखे ॿुधायो की पहिरीं जेका हुया न तव्हांजा पेरेंट्स हुया अव्हां खां वधि जेको आहे अदा जा पेरेंट्स हूंदा मुंहिंजा त हुन में जेको आहे शौर हुयो हुनखे शौक़ु हुयो। अॼुकल्ह जेका आहे न एतिरो शौक़ु कोन आहे बसि जो कुझु बि आहे तव्हां स्कूल मोकिले छॾियो स्कूल ते सभु कुझु आहे डिपेंड कंदो आहे उहा ई कजनि। जेसि ताईं PTM थींदी आहे माण्हू हाणे त जेको आहे न PTM पहिरीं हूंदी हुई 8 लॻे जो टाइम हुयो त माण्हू 8 लॻे पुॼी वेंदो आहे। हाणे अगरि 9 लॻे जो टाइम ॾियो त 12 लॻे उथी चवंदा बसि अखि कान खुली हुई। त अहिड़ो इंट्रस्ट मां नथी ॾिसां जेको पहिरीं पेरेंट्स में हुयो छो हुनखे शौक़ु हुयो की सपोज़ की मां जेको आहे न अनएजुकेटेड आहियां त मुंहिंजो शौक़ु हुयो की मुंहिंजा ॿार जेका पढ़नि मां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायां। अॼुकल्ह जेका न पेरेंट्स जेका न पाण एजुकेटेड आहिनि पर अहिड़ो इंट्रस्ट कान था वठनि जेका मुंहिंजा पेरेंट्स वठा हूंदा या अदा जा तव्हांजा उहा इंट्रस्ट मूंखे त कोन नज़र थो अचे। थी थो सघे हुजे पर मूंखे नथो नज़र अचे। न पर इहा ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी कई त अॼुकल्ह असां स्टेटस जे चकर में जेको आहे ॿार जी पढ़ाई खे डिस्टर्ब करे था छॾियूं पिया। जेकॾहिं मुंहिंजो मां अहिड़ा तव्हांखे इंटरप्ट थी कयां मां अहिड़ा स्कूल अदा ॾिठा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजी हिकिड़ी फील्ड आहे की कुझु कान आहे बसि स्टेटस आहे कुझु न ढोल जा पोल चवंदा आहिनि न अहिड़ो ई आहे पर बसि स्टेटस आहे बसि बिज़नेस थी विया आहिनि। प्राइवेट स्कूल मेजोरिटी मां मुंहिंजा पंहिंजा प्राइवेट आहिनि पर मां वरी बि चवां थी
जॾहिं बिज़नेस के एजुकेशन सां नथी कंदासीं न तॾहिं मां सम्झां थी न क़ौम जी ख़िदमत आहे ऐं न उन पैसे खे मां सम्झां थी सही पैसा आहिनि। सही ॻाल्हि आहे। तव्हां जंहिं टाइम में एजुकेशन हासिलु कई त उहो त वाक़ई हिकिड़ो ज़बरदस्त ई दौरु हूंदो ऐं उन टाइम जी चवंदा आहिनि त मैट्रिक बि ॼण BA जे बराबरि हूंदी हुई। दैट वॉज़ गोल्डन एरा। सची ॻाल्हि इहा आहे त असां त पटी ऐं हिननि किताब ऐं पटीअ खां पहिरियों किल्क हूंदी हुन ते लिखंदा हुआसीं ऐं उन खां पोइ वरी स्लेट, टीन जी स्लेट या पत्थर जी स्लेट। पत्थर जी स्लेट उन्हनि ॿारनि खे हूंदी जेका थोरा फाइनेंशियली साउंड हूंदा हुया, बाक़ी न त टीन जी स्लेट ऐं पटी ऐं हिकिड़ो किताबु हूंदो हो बसि। टोटली हूंदो थेलड़ो हूंदो, उन में विझी असां वेंदा हुआसीं ऐं क्वालिटी एजुकेशन हूंदी ऐं उस्ताद जी वॾी इज़त हूंदी ऐं उस्ताद ॿार खे ईअं सम्झंदो ही मुंहिंजी औलाद आहे। मां पंहिंजी थो ॻाल्हि करियां त असांजे ॻोठ में असांजा टीचर्स जेके साईं बख्शली सोलंकी या साईं असांजो भुट्टो साहिबु जेको आहे सो उहो लॻंदा घिटीअ में असां वेंदा हूंदा त असां घिटी मटे वेंदा हुआसीं। अड़े साईं बीठो आहे, असां घिटीअ मां कीअं वञूं। ऐं हू कॾहिं कॾहिं त जेको ॿारु वीक हूंदो हो त उहे कॾहिं कॾहिं बग़ैर ट्यूशन बग़ैर पैसनि जे उहे पेरेंट्स खे चवंदा त भई हिनखे मोकिलियो मूं वटि शाम जो कलाक अधु कलाक अचे, उहो पढ़ाईंदा हुया ऐं असां वॾो रिस्पेक्ट एंड रिगार्ड हूंदो हो उन ज़माने में, जेको हाणे हिकिड़ो प्रोफेशनल थी वियो आहे ऐं हिकिड़ो पैसनि ते इहे शयूं वठनि थियूं, मिलनि थियूं ऐं वठिजनि थियूं। सो एजुकेशन हाणे पैसनि ते थी मिले, बाक़ी मां नथो सम्झां त को उन में को एॾो हू आहे। बाक़ी जीअं अधीअ ॻाल्हि कई त हीअ ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई अधीअ जन त ऑर्फन जेके यतीम ॿार आहिनि या जेके ज़रूरतमंद ॿार आहिनि त हिकु हुजे या 100 हुजे या अधीअ त 1000 जो लफ़्ज़ चयो आहे त इहो ॾाढो हिकिड़ो बहितरीनु या मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई आहे तव्हां यकीन कयो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। तव्हां जीअं चओ था त रिटायरमेंट वारी हिकिड़ी ज़िंदगी तव्हां बसर करे रहिया आहियो ऐं गुज़ारे रहिया आहियो, त इन में तव्हां पंहिंजी लाइफ में कुझु गोल्स न ठाहिया इन टाइप जा त तव्हां कुझु इन तरह जो बि कोई फलाही कमु कयो? मुंहिंजे सच पुछो त मुंहिंजो हींअर बि आहे दिमाग़ ऐं दिलि में त मां पहिरियों त हुयो त बाबा साईं जे नाले सां ॻोठ में हिकिड़ो स्कूल खोलियां, पर हाणे उते स्कूल ॿिया बि खुली विया आहिनि, पर हींअर उते ज़रूरत आहे टेक्निकल वोकेशनल कंहिं शइ जी। ऐं हाणे असांखे जेका ज़रूरत आहे न, हाणे जेको BA MA आहे उहो बि कम जो न आहे। हाणे छा खपे असांखे? हजम खपे, असांखे प्लम्बर खपे, असांखे इलेक्ट्रीशियन खपे, असांखे जेको आहे सो कारपेंटर खपे, इहे असांखे खपे। ऐं मां इन में इहो आहे त उन जी ज़रूरत आहे ऐं ॿाहिरि बि वञनि था। मां पंहिंजे पाड़े में मुंहिंजा असांजो दोस्त आहे मंज़ूर सूमरो, उनजो पुटु आहे माजिद ऐं जेको आहे सो ग़ुलाम रज़ा, उन्हनि खे चवंदो आहियां मां जो पुटु तव्हां इहो सर्टिफिकेट हासिलु कयो डिप्लोमा जो ऐं तव्हां मैट्रिक इंटर ऐं BA आहियो, तव्हां सर्टिफिकेट हासिलु कयो, तव्हां ड्रखाण को कमु ॼाणो था ऐं उनखां पोइ तव्हां ॿाहिरी दुनिया में वञी पैसा कमाए सघो था, छो जो टेक्निकल कम जी ज़रूरत आहे। प्लम्बर, इलेक्ट्रीशियन, हजम ऐं ड्रखण जो जेतिरो ॿाहिरि वैल्यू आहे त उहो मां नथो सम्झां त को उहो हिते उनजो या मैट्रिक वारो इंटर वारो छा कंदो। या तव्हां हींअर गुज़िरियल ॾींहुं मूंखे हिकिड़े दोस्त हिकिड़ो स्टीकर मोकिलियो त वेंडर्स जेका नौकिरी वारे खां वधीक कमाए सघनि था। दैट्स ट्रू। भई तव्हां 1000 रुपए मां बि कारोबार शुरू करे सघो था। छा था करे सघो? जोड़े बाज़ार में वञो, रूम स्प्रे आहे, बॉडी स्प्रे आहे, टिशू पेपर आहिनि। पहिरियां 70, 80, 100 रुपए मिलंदो, हाणे 200 रुपए ताईं मिले थो। तव्हां वठी पंज वठी कंहिं ऑफिसनि में हिन में वञी तव्हां उहो 150, 100 जो वठी तव्हां 200, 250 में खपाए सघो था। या अहिड़े नमूने सां लेडीज़ पार्क आहिनि या आहिनि फूकणा आहिनि, ॿिया आहिनि, टिया आहिनि, अहिड़े नमूने सां नौजवान कमु करे सघनि था ऐं करणु घुरिजे सिंधी नौजवाननि खे, सिंध जे नौजवाननि खे। हिन वक़्तु सिंध में बेरोज़गारीअ जो जेको आलम आहे न, उहो इंतिहाई अलार्मिंग सिचुएशन ते आहे, अलार्मिंग पोज़ीशन ते आहे। सॼे पाकिस्तान जे अंदरि, सॼे पाकिस्तान में आहे, पर स्पेशली इन सिंध। इन जे हवाले सां त मतिलबु हिकिड़ी वधंदड़ महांगाई जेका आहे उन जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? अदी नो डाउट जेका महांगाई आहे न रुगो पाकिस्तान में, बल्कि मां सम्झां थी ऑल ओवर द वर्ल्ड आहे। पर उन ते आहे अगरि घर जा 6 माण्हू आहिनि त 6 जा 6 कमाइनि त पोइ पूरो थी वेंदो। ठीकु आहे न? बिल्कुलु अदा बि सही पियो चयो। अव्हांखे वोकेशनल जेका प्रोग्राम आहिनि उन ते बि इम्प्लीमेंट करणु खपे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां कि जेका शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा इंस्टीट्यूट जेका ठाहियल आहिनि ऐं उन ते जेको आहे न जेको अगरि ग्रेजुएट माण्हू हुजनि या मास्टर हुजे, इंटर हुजे,
उन ते वज़ीफ़ो बि मिलंदो आहे ऐं उन खे जेको आहे न ट्रेनिंग बि ॾी वञे थी। उहा ट्रेनिंग करण खां पोइ जेको आहे न पंहिंजो रोज़गार लाज़िम न आहे कि ॾिसो गवर्नमेंट खे चयो न कि गवर्नमेंट तव्हांखे जॉब मिली वञे त सभु कुझु गवर्नमेंट त कोन थी वेंदो। गवर्नमेंट में एतिरी जॉब्स त कोन हूंदियूं न, त नंढो नंढो कमु पंहिंजो पाण कयो। ईअं जेको आहे न मुंहिंजा ॿार जेका आहिनि, यंगस्टर जेका आहिनि, उहा इहा न सम्झनि कि इहा को अव्हांजे मुनाफ़ी कमु आहे। कमु जेको बि हुए उहा सभु बहितर खां बहितर हूंदा आहिनि। भई स्ट्रगल कयो। मां चवंदी कि कुझु बि हुजे, फैक्ट्री त न लाहे सघूं था न, हुन में इलाही पैसे जी ज़रूरत आहे, पर कोई थोरो जो चाह जो पाणी जो जेका ॾिसो न पठाण फैमिली जेका ईंदी आहे न, हुनखे त को मसइलो न आहे, छो स्टेटस कोन आहिनि न। उहा को बि कमु कंदा आहिनि, हुनखे शेम फील न थींदी आहे कि इहा कमु को अव्हांजे म्यार ते कान आहे, ठीकु आहे न। उहा कमु कंदा आहिनि। अव्हांजा जेका ॿार आहिनि उहा हुनजे स्टैंडर्ड खे जेको आहे न चवंदा आहिनि कि स्टैंडर्ड हुजे त पोइ कमु कयूं न, त अहिड़ो न आहे। पोइ को बि कमु जेको आहे न नंढो कोन थींदो आहे। कमु कमु हूंदो आहे ऐं को बि कमु कयो, दिलि लॻी सां कयो त माण्हू जेको आहे न तरक़ी ज़रूरु कंदो आहे। मां तव्हांखे हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾियां। मुंहिंजे बाबा जो ड्राइवर हुयो, ठीकु आहे, उहा पाण पहिरीं रिक्शा हलाईंदो हुयो, पोइ टैक्सी, पोइ बाबा सां गॾु आयो। त हुन खां पोइ हाणे माण्हू क्रिश्चन हुयो, त उन जा ॿार जेका आहे न कैनेडा पिया पढ़नि, ठीकु आहे, यूके। हाणे उनजो पुटु जेको आहे न मुंहिंजे पुट सां गॾु पियो पढ़े, ला पियो कयो। मां हुनखे पुछो कि इन जो जेको आहे इलाही महांगो आहे त कीअं पियो ख़र्चो? जिते अमां इहा 3 नौकरियूं हिते कंदा आहिनि छोकिरा, ठीकु आहे, ऐं इन में त आर ई कोन महसूसु कंदा आहिनि। वॉशरूम बि भले धोई वेंदा आहिनि। अव्हांजा ॿार जेका आहिनि चवंदा हा वॉशरूम धोईंदा, अहिड़ो कमु कंदासीं। त उहा डिश वॉशर ते जेको आहे न, चए मामा डिश वॉशर वो कहते हैं तो सही, पर हमें तो बुरा लगता है। हुनखे को मसइलो न आहे। हाणे उहा छोकिरो जेको आहे न ला पियो करे, ला पियो पढ़े न, त माशाल्लाह ग़रीब हुयो, हिकिड़ो ग़रीब, इंतिहा दर्जे जो ग़रीब। ऐं तव्हां ॿुधी सघो था हिकिड़ो ड्राइवर, हुनजा 5-6 ॿार हुजनि त कीअं गुज़ारो कंदो? त हुनजा ॿार पिया पढ़नि। हिकिड़ी लास्ट जेका छोकिरी आहे उहा डाउ में मेडिकल जी लास्ट ईयर जी स्टूडेंट आहे। तो पढ़ण वारा या मेहनत करण वारा जेको आहे न, जेका मेहनत करण वारा ॿार हूंदा आहिनि उहा हमेशह कामयाब थींदा। बिल्कुलु सही ॻाल्हि कई। इहा शेवरी क्रिश्चियंस में नज़र ईंदी आहे। ऐं असां वटि बि हिकिड़ी मेड हूंदी हुई ऐं उनखे माशाल्लाह 4 धीअरूं हूंदियूं हुयूं ऐं उन सभिनीनि धीअरुनि खे पढ़ायो, माशाल्लाह सभिनीनि धीअरुनि खे पढ़ायो। ऐं अॼु उहो वक़्तु अची वियो आहे जो हुन जी धीअरूं अॼु माशाल्लाह नर्सिस आहिनि हॉस्पिटल में ऐं पंहिंजी माउ खे घर विहारे छॾियो। मुंहिंजे पंहिंजे स्कूल में डिफेंस फ्यू में हुनजो बाबा जेको हुयो गाॾियुनि वाॾियुनि धोए ऐं जेको आहे न पीअण जो कमु कंदो हुयो। त उनजी 2 छोकिरियूं हुयूं, उहा ॿा पढ़े जेको आहे न, हाणे हिते जेको आहे पहिरीं नर्स थियूं, हिते नर्सिंग जी ट्रेनिंग कई। ट्रेनिंग खां पोइ जेको आहे न हाणे उहा कैनेडा आहिनि 2 छोकिरियूं। त पोइ स्टेप बाय स्टेप जेको आहे न हली वियो। त कंदा आहिनि जेका माण्हू सक्सेस उन्हनि खे ई मिलंदी आहे दी जेका महिनत कंदा आहिनि। महिनत कयो इंशाअल्लाह फल हुनजो ज़रूरु ॾींदो। ॻाल्हि मुंहिंजी अध में हुए जेका तव्हां सवाल कयो त भला गोल्स जेके तव्हां चयो त मुंहिंजो आहे इहो त इंशाअल्लाह ताला त हिकिड़ो थोरो मुंहिंजे ज़मीन ते प्रॉब्लम हले थो क्लियर थी वञे त मां उते अहिड़े टाइप जो वोकेशनल टाइप जो को सिलसिलो मां जोड़ींदुसि त जेको कंहिं असांजे सोसाइटीअ में, छो जो असां पैदा थिया हूं त सिर्फ़ु इन करे त न आयासीं न त आयासीं मानी खाधीसीं ॿार पैदा कयासीं मरी वञूं न, टू कंट्रीब्यूट द सोसाइटी खे असां छा ॾिनो? बीइंग इंडिविजुअली कुझु त ॾियूं, कुझु त असां सोचूं। भला मां वधीक जेकॾहिं नथो करे सघां, अधी जीअं पार्टी लेवल ते कमु करे पई त भई ठीकु आहे, भई मां पाड़े में त कयां, मां पंहिंजे घर खां निकिरी थोरो पाड़े में त करियां, ॻोठ में त करियां। सो इहो सिलसिलो आहे त इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह त ज़बरदस्त कचेरी हली रही आहे। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं।
ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रगन भरी शाम में। असां सां गॾु मुसरत नियाज़ी साहिबा मौजूदु आहे, इंफॉर्मेशन सेक्रेटरी वुमेन विंग कराची डिवीज़न, ऐं माशाल्लाह सां चीफ वेब केमसी बि आहिनि। सो तव्हां खां मुंहिंजो हिकिड़ो इम्पोर्टेंट सुवालु आहे त अॼु खां कोई 90 वारो टाइम जेको यादि कजे त 90s वारे दौर में कराची असांखे डिफरेंट नज़र ईंदो हुयो ऐं ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो, रोशनी जो शहर चयो वेंदो आहे। पर उन टाइम में हाणे जे टाइम में कराची में तमामु घणो फ़र्क़ु अची वियो आहे। कराची जा रोड रस्ता टुटल आहिनि ऐं कराची में गंदगी तमामु घणी आहे, जाइ जाइ ते असांखे गंदगी नज़र ईंदी आहे, सफ़ाई सुथराई असांखे नज़र न ईंदी आहे। इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदव? ॾिसो दी, इन में कोई शक न आहे, जेका कराची जी रौनक ऐं ख़ूबसूरती में फ़र्क़ु त पियो आहे, या त मां एडमिट कयां थी, ठीकु आहे। पर मसइलो आहे कि पाकिस्तान पीपल्स पार्टी के माण्हू चवंदा आहिनि 40 साल 35 साल खां तव्हांजी गवर्नमेंट आहे, पर माण्हू इहा नथा ॾिसनि कि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टाइम केतिरो मिलियो। और स्पेशली शहरनि ॻोठनि में त जेतिरा बि आहे, अगरि तव्हां वञो त ॻोठनि जा त जेतिरा बि माण्हू आहिनि उते हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पज़ीराई मिले थी। ऐं शहरनि में ठप्पा वारा माफ़िया हूंदा हुआ, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी के करण बि साम्हूं अचणु कोन था ॾियनि न। जेका मां अगरि वोट कास्ट करण जे लाइ वञा थी त चवंदा हुया कि तव्हांजा त वोट ई कास्ट थी विया आहिनि, मरियल माण्हू जा वोट कास्ट थी वेंदा। त पर मसइलो इहो हूंदो कि हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेको मेयर, अवां सभु चयो कि इनशाला पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर ईंदो कराची ते, त सभु चयो कि इहा चरिया थी विया आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर ईंदो। हाणे ठप्पा लाशुनि जी जेका कल्चर हुए, मां सम्झां थी कल्चर ई मां थी चवां उन्हनि खे कि कराची में जेको MQ वारनि शुरू करायो, उहा ख़तमु अधी केरु करायो? पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट उन ई ख़तमु करायो, ठीकु आहे। ऐं ॿियो ॾिसो तव्हां, जॾहिं जॾहिं इहा मेयर हूंदा, इन जो जेतिरा बि टाइम आया इन जा बहितरीन तरीक़े सां मेयर हुयो, फुल फ्लैश हुयो, डॉन हुयो, मां चवंदी कराची जा डॉन हुया। तॾहिं बि तव्हां ॾिसो कराची जे शहरनि ते छा करायो। हाणे तव्हां ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नौजवान मेयर मुर्तज़ा वहाब आयो आहे, ठीकु आहे, मां मञां थी रस्ता रोड भॻल आहिनि, टुटल आहिनि, पर उते तव्हां ॾिसो जेतिरी बारिशुनि पहिरीं मींहं थींदो हुयो त हुन मींहं में 3-3 4-4 ॾींहं जेको आहे न शारा फैसल ई जाम हूंदो हुयो। हाणे शारा फैसल ते कलाक 2 कलाक में जेको आहे न बिल्कुलु क्लियर थी वेंदो आहे। ऐं मां इहा नथी चवां कि पाकिस्तान पीपल्स पार्टी सभु कुझु करे वरितो न, हाणे इलाही कम आहिनि जेका करण वारा आहिनि। ईअं रोड रस्ता जेका भॻल आहिनि, टुटल आहिनि, उन ते कमु पियो हले। हाणे तव्हां ॾिसो केतिरा ई रोड पिया ठाहियूं था, घिटियुनि पिया ठाहियूं, ऐं सभिनी खां वधि जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी उहा कैनाल जेको आहे न साल जे विच में इनशाला कंप्लीट थी वेंदी। हिन खां अॻु में अॻु जेको आहे न शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जेको आहे न उन ते कमु करायो, हुन खां पोइ अॼु पियो कमु थियो। त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मेयर आहे इनशाला अव्हांखे 4 साल जॾहिं मुकमल थी वेंदा, हाणे बि तव्हां ॾिसो त हर जा ते जेको आहे न कमु हले पियो। इनशाला 4 साल खां पोइ इहा शिकवा ई शिकायत मुंहिंजी अगरि मां जीअरी हूंदी, तव्हांजे प्रोग्राम में हूंदी, तव्हां पाण एडमिट कंदा कि हा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नौजवान चेयरमैन जो जेको हुकुम हुयो, हेर जेको उन ते मेयर साहब थे या पंहिंजी काबीना थे, उहा कम बि करायो और इनशाला कम बि कराए थी। ऐं हिन जो सबूत इहा आहे कि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मेयर खे चूंड कयो, शहरनि जा जेका रिहाइशी आहिनि उन माण्हुनि जी चूंड आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इनशाला चेयरमैन जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, इनशाला जॾहिं इलेक्शन थियंदा 5 सालनि खां पोइ, त तव्हां सभिनी जा ऐं व्यूअर्स जी करे बि रिक्वेस्ट आहे कि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा हथ मज़बूत कयो ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे प्राइम मिनिस्टर ठाहियो। इनशाला उहा पंहिंजी जेका वालदा जा छॾियल मिशन आहिनि उन ते उहा पूरो बि कमु कंदो इनशाला। ऐं आवाम खे पाकिस्तान पीपल्स पार्टी फैसिलिटेट कंदी आहे। जेका अदा चयो जॉब ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं बि हिते ईंदियूं आहिनि तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा न चवंदी आहे कि इहा सभु अव्हां जा माण्हू। पाकिस्तान पीपल्स पार्टी मां सम्झां थी चवे थी कि जेतिरा बि शहरी आहिनि उहा सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ई आहिनि। ऐं ॾिसो तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा इनकम सपोर्ट प्रोग्राम जॾहिं स्टार्ट करायो
त अगरि पाकिस्तान पीपल्स पार्टी चवंदी चाहींदी त पंहिंजे MPA MNA या सेनेटर खे ॾिए हा त उहा पंहिंजे जेका आहे न हल्का अहबाब में कमु कराइनि या त उन में जेको आहे न पाकिस्तान पीपल्स पार्टी जी शोहरत थी वेंदी। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी अपोज़िशन वारनि खे बि उहा ई कार्ड एतिरा ई उन्हनि खे ॾिना ताकी तव्हां पंहिंजे वञे जेको आहे न पंहिंजे हल्कनि में कमु करायो। त पाकिस्तान पीपल्स पार्टी सपोर्ट कंदी आहे, सपोर्टिज आहे, अवामी पार्टी आहे ऐं अवाम जे मां सम्झां थी अव्हांजी जेका ज़िंदगी ऐं रूह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे उहा आवाम आहे। तव्हांजी सभु ॻाल्हियूं मां मञा थी, बिल्कुलु सही ॻाल्हियूं आहिनि तव्हांजूं। असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते हेल्थ में सुधार नज़र अचे थो, एजुकेशन में बि थोरो घणो सुधार नज़र अचे थो। असांखे पंहिंजो शहर कराची उअं ई खपे जीअं असांजो पहिरियां हूंदो हुयो। रोड रस्ता भॻल आहिनि, हींअर त बारिशूं उहे पयूं कोन जेके हर साल थींदियूं आहिनि। कुझु टाइम खां वठी ज़ाहिर आहे ग्लोबल वार्मिंग आहे, क्लाइमेट चेंज आहे त डिफरेंट जाइनि ते बरसाति थिए थी, कराची में उहा न थी। पर तॾहिं बि असां इहा ई गुज़ारिश कंदासीं तव्हांजे तवसुल सां बि, ऐं जेको आहे असांजी इहा ई गुज़ारिश आहे सभिनीनि जी त असांखे पंहिंजो कराची वापसि उअं ई खपे जीअं हिकिड़ो ख़ूबसूरत कराची जो ख्वाबु असां बि ॾिठो आहे ऐं असांजे ॿारनि बि ॾिठो आहे। इंशाअल्लाह इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे की तव्हां इन ॾहनि KMC जा ऐं गवर्नमेंट जा जेका 5 साल कंप्लीट थी वेंदा, अलाह कंदो इंशाअल्लाह ऐं अव्हांजे चेयरमैन जी ऐं सभिनी टीम जी जेका स्ट्रगल आहे उहा तव्हां ॾिसंदा कि इंशाअल्लाह कराची बहितर खां बहितर थी वेंदो। जीअं तव्हां पाण चयो कि पाकिस्तान पीपल्स पार्टी मेडिकल में जेतिरी फैसिलिटीज़ तमामु घणी सिंध में ॾिनी आहे, देखो ॾिसो जेतिरी फैसिलिटेट सिंध गवर्नमेंट जेको आहे न हेल्थ में कयो आहे अवाम खे। तव्हां ॾिसो KPK खां माण्हू ईंदा आहिनि, बलोचिस्तान खां, पंजाब खां, छाजे लाइ ईंदा आहिनि? रोज़गार जे लाइ। कॾहिं सिंध जा माण्हू KPK या पंजाब या बलोचिस्तान कम जे लाइ विया आहिनि। मक़सदु आहे कि पाकिस्तान पीपल्स पार्टी यानी स्पेशल सिंध में जेको आहे न सभु जेतिरा बि गुल आहिनि उहा इथे खिलनि था, सूबा सिंध में खिलंदा आहिनि ऐं इथे रोज़गार बि माण्हुनि खे मिले थो अदी ऐं हेल्थ जी फैसिलिटेट बि सिंध जी जेको गवर्नमेंट आहे एतिरी कयूं आहिनि। इंशाअल्लाह हर शइ में इंशाअल्लाह मुंहिंजो वाइदो आहे, मुंहिंजो चेयरमैन जो वाइदो आहे, सभिनी जो वाइदो आहे कि इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी ना रुगो सिंध बल्कि पूरे पाकिस्तान के जेको आहे न गुलाब जे गुलनि वांगुरु जेको आहे इंशाअल्लाह असांजी दुआ आहे अल्लाह करे इंशाअल्लाह अल्लाह कंदो ऐं तॾहिं ई थी वेंदो जॾहिं फुल फ्लैश गवर्नमेंट मिलंदी। इंशाअल्लाह चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब प्राइम मिनिस्टर थी वेंदो इंशाअल्लाह। सर तव्हां इहो ॿुधायो त जीअं अदी पंहिंजे कम जे हवाले सां ॻाल्हि कई त तव्हां बि माशाअल्लाह आर्टिस्ट आहियो, त तव्हां आर्टिस्टनि जे हवाले सां कुझु ॿुधायो त तव्हां उन्हनि जे लाइ कहिड़ो कमु करे रहिया आहियो या कुझु सोचियो आहे उन्हनि जे लाइ जेके बेरोज़गार घर वेठल आहिनि? गुज़ारिश इहा आहे त प्रेज़ेंट सिचुएशन में जेके आर्टिस्ट आहिनि वीचारा उहे ॾाढा कसम पुरसी जी हालत में आहिनि, सवाइ 2-4 कुझु चंद हिक जे अलावा। ऐं मुंहिंजी गुज़ारिश हूंदी आर्टिस्टनि खे त पंहिंजे हिन फ़न खां अलावा ॿियो बि कुझु कमु कनि, को कारोबार कनि, नंढो नंढो को कमु कनि। ऐं इन सिलसिले में मां एडिटिंग सूट लॻायो आहे पाण वटि मां पंहिंजे प्रीमिसिस ते, ऐं मां सभिनी आर्टिस्टनि खे इहा ओपनली दावत थो ॾियां त हुननि जेकॾहिं हू पंहिंजो को एडिटिंग जो को कमु करणु चाहिनि था या हल्की फुल्की रिकॉर्डिंग करणु चाहिनि था, हू मूंखे भली पैसा न ॾियनि, बिजलीअ जो बिल सिर्फ़ु ॾियनि ऐं हू अचे मूं वटां एडिटिंग बि करे वञनि। जेके करे सघनि, जेके अफोर्ड नथा करे सघनि उहे आर्टिस्ट अचनि, रिकॉर्डिंग बि करे सघनि था ऐं पंहिंजो एडिटिंग सूट मां उहो अफोर्ड न करे सघंदा त पोइ तव्हांखे बिजली जो बिल कीअं ॾींदा? न, बिजलीअ जो बिल त घटि में घटि हुननि खे ॾियणु खपे न। कीअं ॾींदा जॾहिं अफोर्ड ई नथा करे सघनि? जेके नथा सफ़ा अफोर्ड करे सघनि उन्हनि खां बिजलीअ जो बिल बि न वठिबो, फ्री में अची करे वञनि, एडिटर पंहिंजो वठी अचनि। ऐं मां अॻु में बि ईअं कयो आहे, पंहिंजी प्रीमिसिस ॾिनी आहे रिकॉर्डिंग जे लाइ ऐं सभु कुझु कयो आहे। हिकिड़े मूंखे चए साईं मूंखे प्रोजेक्ट पहिरियों मिलियो आहे, महिरबानी कयो मूंखे जॻह ॾियो त मां रिकॉर्डिंग कयां। मां चयो बाबा अचु तूं करे वञ। मां हुनखे चयो मां बाबा बिजलीअ जो बिल ॾेई सघे थो? चई मां नथो ॾेई सघां। मां चयो अचु तूं करे वञ। यकीन कयो ऐं हू करे वियो। मां चैनल जो नालो कोन थो खणां। मतिलबु इंटरप्ट थी कयां, तव्हां ईअं न कयो कि जीअं
यूथ जेका आहे यंग आहिनि ॿार आहिनि हुननि जो आहे शौक़ु आहे एक्टिंग जो त हुननि जी क्लासिस वठो अकेडमी बि खोले सघिजे थी अकेडमी ॾिसो ईअं नापा आहे आर्ट्स काउंसिल आहे अहिड़े नमूने उहो त वॾा आहिनि करे सघिजे गुड सजेशन करे सघिजे थो यस असां सीनियर आर्टिस्टनि खे घुराए उन सां उन्हनि खे असां कोऑर्डिनेट करे सघिजे थो सो इहो आर्टिस्टनि जे लाइ असां इहो कयो आहे त भई इहो ऐं उनखां पोइ आर्टिस्टनि खे सलाह इहा आहे त हू कुझु न कुझु कनि उन पंहिंजे एक्टिंग ऐं इन खां अलावा हाणे कोन्हे को ॾिसो चैनल्स जा बि हाल पूरा आहिनि अलाह करे त चैनल्स खे पेमेंट थिए अलाह करे चैनल कमाइनि उहे आर्टिस्टनि खे ॾियनि जॾहिं चैनल ई न कमाईंदा त आर्टिस्ट खे काॾां ॾींदा अल्हम्दुलिल्लाह KTN जेको आहे सभिनीनि जी सार संभाले लहंदो आहे ऐं KTN हिकिड़ो वाहिद चैनल आहे ॾिसो मां पंहिंजे इदारे जे हवाले सां बुराई कोन ॿुधी सघंदी तव्हांजा त इदारा आहिनि मुंहिंजो मूं वटि जेको आहे न हिकिड़ो हुयो कैमरामैन उहो पहिरीं KTN ते इलाही टाइम रहियो हुननि जी डेथ थी वई उहा हितां जेको आहे न छॾी वियो हुन खां पोइ बि जॾहिं हुननि जी डेथ थी वई KTN जा मां उते हुई KTN जा जेतिरा बि हुया सभु उते विया और हुननि जी इलाही हेल्प बि कई हाणे में हुन बेवा जी जेको आहे न संभाल चैनल बिल्कुलु अहिड़ा चैनल आहिनि मदर चैनल PTV आहे पर उन खां पोइ जेको फर्स्ट रीजनल चैनल आहे उहो KTN आहे फर्स्ट सिंधी सैटेलाइट चैनल आहे असांखे हिन स्टार ठाहियो आहे असांजी दुआऊं आहिनि त KTN राति ॾींहुं तरक़ी करे ऐं KTN आहे त असां आहियूं ऐं स्पेशली मां उन्हनि माण्हुनि खे बि ज़रूरु चवणु चाहींदसि त खाई पी KTN जो लूणु हितां जो खाई पी करे ॿाहिरि वञी जेके बुरायूं कंदा आहियो न प्लीज़ इहे न कंदा कयो सो सॉरी मां तव्हांखे बि थोरो चवंदसि मां इहो नथो चवां न मां जनरल ॻाल्हि कई आहे तव्हां ढेड़ो थी पवंदो छो जो जिते KTN जी ॻाल्हि ईंदी उते मां बि KTN जो मां छा चयो मां KTN जो सपोर्टर आहियां बिल्कुलु आहियो ऐं हुजण बि खपे KTN जे ख़िलाफ़ मां बि ॻाल्हि कई अलाह करे KTN सभिनी चैनल्स खे पेमेंट थिए आर्टिस्टनि खे वधीक पैसा ॾियनि उन्हनि खे कुझु मिले त जेको आहे न आर्टिस्टनि खे वधीक पैसा मिले असां मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे KTN जीअं तव्हां ॻाल्हि कई ऐं मां ॻाल्हि कई त KTN इज़ द फर्स्ट चैनल सैटेलाइट चैनल बिल्कुलु मिले थो तॾहिं त हिते वेठा आहियूं इंशाअल्लाह असांजी दुआऊं जेके आहिनि KTN सां गॾु आहिनि अतर साहब सां गॾु आहिनि हिना मैडम सां गॾु आहिनि असलम साहब सां गॾु आहिनि अयूब साहब सां गॾु आहिनि ऐं इहे दुआऊं असांजूं इंशाअल्लाह अञा बि रंग लाहींदियूं छो त इहे आहिनि त असां इन्हनि जे ज़रिए असांजो रोज़गार हले थो बल्कि केतिरनि माण्हुनि जो रोज़गार हले पूरे चैनल जो इलाही माण्हुनि जो इलाही फैमिलीज़ जुड़ियल आहिनि फैमिलीज़ जुड़ियल आहिनि हिन सां सो वॾी महिरबानी अदी तव्हांजी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो तव्हांजो बि थैंक यू लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव तव्हांजी जेका टीम जी महिरबानी कि तव्हां मूंखे ॿुधो ऐं जेका व्यूअर्स खे बि इहा ई आहे कि पॉज़िटिव ॻाल्हि ते जेको आहे अमल कयो ऐं जॾहिं अमल कंदासीं ऐं पंहिंजे ॿारनि खे इहा ॿुधायो कि वॾनि जी रिस्पेक्ट कनि ऐं उन में उनजी फलाए ज़बरदस्त जी सर कंहिंजो हक़ु न खाओ कुल नफ़्सुन ज़ाइक़तुल मौत हिकिड़े ॾींहुं असां सभिनीनि खे मरणो आहे कंहिंजो बि हक़ु न खाओ वॾनि जी इज़त कयो नंढनि सां प्यारु कयो ॿारनि खे तालीम ॾियो ऐं टेक्निकल तालीम ॾियो ऐं फ़नकारनि जे लाइ इहो रिक्वेस्ट आहे त ख़ासि करे सिर्फ़ु पंहिंजो हिन ते न भाड़ियो कुझु न कुझु ॿियो कमु बि कयो ज़बरदस्त जीअं सर ॻाल्हि कई त जेको आहे कंहिंजो हक़ु न खाओ त मां बि इहो ई चवणु चाहींदसि कंहिंजो हक़ु न खाओ ऐं ईमानदारी सां हलो जिथे बि आहियो ईमानदारी पंहिंजी ॾेखारियो ईमानदारी शो कयो चाहे तव्हां उते हुजो या न हुजो पर तव्हां पंहिंजी ईमानदारी हमेशह जॾहिं क़ाइमु रखंदा त तव्हां ज़िंदगी में अॻिते वधी सघंदा ग़ीबत न कयो सो इंशाअल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़